सूरह शुरा रुकू नंबर 9। लूत जे क़ौम पैगंबरनि खे कूड़ो भायो जॾहिं खेनि संदन भाउ लूत चयो त अल्लाह खां छो न ॾुजंदा आहियो, बेशक आउं अव्हांजो अमीन पैगंबर आहियां। पोइ अल्लाह खां ॾुजो ऐं मुंहिंजो चयो मञो ऐं उन पैगाम पहुचाइण ते अव्हां खां को उजूरो नथो घुरां। मुंहिंजो उजूरो रुगो जहाननि जे पालणहार ते आहे। जहाननि जे मुड़सनि ॾांहुं बुछड़ाईअ लाइ छो वेंदा आहियो, ऐं जेकी अव्हांजे पालणहार अव्हांजे ज़ालनि मां बणायो सो छॾींदा आहियो। बल्कि अव्हीं हद खां लंघंदड़ क़ौम आहियो। चयूं त ए लूत, जेकॾहिं न रहंदे त ज़रूरु लोधाइबे। लूत चयो त बेशक आउं अव्हांजे कम जो वेरी आहियां। ए मुंहिंजा पालणहार, जेकी हू कंदा आहिनि तंहिंजे शर खां मूंखे ऐं मुंहिंजे घर जे भातियुनि खे बचाए। पोइ खेसि ऐं संदसि मिड़नी भातियुनि खे बचायोसूं, सवाइ हिकु ॿुढड़ी ज़ाल जेका रहिलनि मां हुई। वरी उन्हनि ॿियनि जी पाड़ पटीसूं ऐं मथनि पहाड़नि जो मींहुं वसायोसूं। पोइ ॾेजारियुनि जो मींहुं बुछड़ो आहे। बेशक हिन में वॾी निशानी आहे ऐं मंझाइनि घणा मञण वारा न हुआ। ऐं बेशक तुंहिंजो पालणहार ई ग़ालिब महिरबान आहे। शहर एका वारनि पैगंबरनि खे कूड़ो भायो।